कपड़ो वठो कपड़ो रखत ते कपड़ो वठो मलमल वठो ठेवीरो वठो काटन जा जोड़ा वठो वो कपड़ो वठो खड़क जी रखत ते कपड़ो वठो वो पंहिंजे बेकार माइन ले बाला बाला सूट वठो कपड़ा वठो वठो रखत ते कपड़ा वठो कपड़ो वठो रखत ते खड़क जे रखत ते कपड़ो वठो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लाला भली भली आए असांजी सिंध में। वो यार ये लाला समझ में आ गया है, ये भली भली क्या है? लाला जेको असांजी सिंध में ईंदो आहे न असां उनखे भली कार चवंदा आहियूं, पर जेको असांजी सिंध में रही गद्दारी कंदो आहे न असांजी सिंध सां असां उनखे पटे कार ॾींदा आहियूं। ओ यार मोरे को सिंधी आता है, थोड़ो थोड़ो कम थो अचे, पर ये पटे कार ॾियण वारो लफ़्ज़ मूंखे सम्झ में नथी अचे। इहो तोखे सम्झ में अची वेंदो जॾहिं हिक ॿिए में वहिंवार कयोसीं। ओ यार ये वरी वो वार क्या है? ॾे वठि कयूं, मुंहिंजो मतिलबु आहे त ॾेती ॾेती कयूं। ओ ॿुध तुझो घर किथे आहे? ही बाक़ी तुंहिंजो घर आहे उतां लिखतो आहे जा। ओ ये तुम्हारा घर है? न बाक़ी तुम्हारा घर है। ओ मुझे नाराज क्यों तो थी? लाला तू बि हद थो करी, अञा नाराज़ न थिया। घर में भत लॻो पिया, भत में बाक़ी 3 ॾींहं बचा आहिनि। घर वारनि बाइताल करे छॾियो आहे त कपिड़ा वठी आ, 16 पौड़ियूं आहिनि, उन्हनि जा मूंखे कपिड़ा खपंदा, वॻा खपंदा। घर वारनि बाह ॿारे छॾी आहे। देख बजण लाइ न लाला, मायूं चवनि थियूं शहर मां कपिड़ा वठी आ, हितां वञा शहर एतिरो पंध करे कपिड़ा वठी अचां, वरी पौड़ियुनि खे न वणनि, मुंहिंजी त बेख निकिरी वेंदी न। वो मूं वटि ज़बरदस्त कपिड़ो अथई, मलमल ठेवड़ा लोन काटन। लाला तू वरी चवंदे त रखत ते वठि, इहा रखत जी आदत मूंखे पइजी वेंदी। न बाबा, मां रखत वखत ते न वठंदो आहियां, मां पंहिंजा रोकड़ा कैश ॾेई वठंदो आहियां कपिड़ा। वो कैश ते पोइ मूंखां वटि कैश ते। तू कैश ते सस्तो ॾींदे त लाला तोखां वठंदुसि। वो भाई लेके जाओ जबरदस्त पसंद आएगी। पोइ सभु जे त मां सभु पौड़ियुनि खे पहिरीं ॾेखारिया न। ॾेखारे पौड़ियूं जेको बि पसंदि कयो पोइ तोखे ॿुधाईंदुसि। वो लाख दो पौड़ी खे पसंदि अची वेंदी। चेक कम के वो यारा बाहर निकलो यारा, देर तो थे, वो जल्दी निकलो बाहर, देर तो थे। वो मवाला वो हेड वो कला क्यों है ये हिकिड़ो तुलो मोटो तुंहिंजे घर माइन जे कपिड़ा वठी अख़बार कढे। मुझे घर दिमाग खराब थी गया। वो एडो मुछो तुझो घर वठी अचे, लेडीज के लेकर भत लगी पिया। मुझे घर वाली मुछू कपड़ा खड़ी हो। आ वठी टेवरी जो वठी काटन वठी मलमल वठी जल्दी कर। केड़े घर तो चाहिए? वो हेडे ई हां ए घर रा अब घर ना छे हेडे से पड़ाई होता आगे घिटिया। अवां जो पंहिंजो चैनल सिंधु वुड